हसी याद कयो अथई। विसारे तो आप याद ही न कयो अथई। याद उन्हनि खे कबो आहे जेके यादि न हुजनि, जेके विसरनि न मोर, सदैं दिलि जे खाधनि में वसंदा हुजनि। साइण ख़बर अथई तुंहिंजो नंबर मां एम सां सेव कयो आहे। ऐं मूं तुंहिंजो नंबर एन सां सेव करे छॾियो आहे। साइण मूंखे विसारजांइ न। नवाज़, मूंखां त हिकिड़ो पल बि तूं नाहीं विसरियो। दिलि जी धड़कन सां गॾु तूं धड़की थो। तोखां बिन राति ॾींहुं खुरे में आहियां। उन ॾींहुं तुंहिंजी कॉल न अचणु मुंहिंजे ते साह जो सॻो टुटी पियो। साइण फोन जी चार्ज ख़तम थी वई, इन लाइ कॉल कटिजी वई हूंदी। नवाज़, पंहिंजी मोबाइल फुल चार्ज रखंदो कर। आईंदा ईअं न थींदो साइण। ठीकु आहे, राति जो देरि सां ॻाल्हाइबो। ओके, ऐं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। माई सोनी किथे आ? मदसी वो पंहिंजे घर वई आहे। घर वई आ? वो हिन कमरे में आवाज़ छा जो? न तो हिते ते कोई बि आवाज़ कोन हो। लॻे थो त मुंहिंजा कन बजनि था अलाए छा।